जामशोर के शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिजाइन इंतजामिया तरफा गर्मी मोकलू न ॾियण तां शागिर्दनि ऐं इंतजामिया में छिकताण तेज़ थी वई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि यूनिवर्सिटी जे क्लासनि जो बाइकाट करे यूनिवर्सिटी जे मुख्य गेट अॻियां धारणो हयो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मोहम्मद हाशिर, सलमान खान, अब्दुल बासित, मुजीब खान ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध जे समूरनि तालीमी इदारनि में गर्मियुनि जूं मोकलूं कयूं वयूं आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि में बि मोकलूं थी चुकियूं आहिनि, पर असांजी यूनिवर्सिटी बग़ैर इतला जे ओचितो शागिर्द दुश्मन फ़ैसिला करे ॿुधायो त शागिर्द यूनिवर्सिटीअ में हाज़िर रहनि। हुननि जो चवणु हो त सिंध जे समूरनि तालीमी इदारनि में पॉलिसी हिक जहिड़ी हुजणु घुरिजे। यूनिवर्सिटी जे टाइम सुबुह 8 बजे खां शाम 5 बजे ताईं कयो वियो आहे ऐं हिक साल अंदरि सालियाना सेमेस्टर कया विया आहिनि जेके कंहिं बि यूनिवर्सिटीअ में नाहिनि हूंदा। हुननि चयो आहे त मोकलूं ख़तमु करे क्लास हलाए असांखां वाधू फीस वठी उहा रिकवरी कराई वई आहे। अहिड़ा फ़ैसिला क़बूल न कंदासीं। मसइलनि जे हल ताईं एहतजाज बि जारी रहंदो।